जे दौरान असां जे हिन गरीब खाने ते इत्मीनान सां सब जमात वेही रहो ऐं ख़त्म शरीफ जिन दोस्तन वटि जमा थियल आहिनि साईं जिन वटि पहुचायो त उहा जल्दी दुआ थींदी ऐं हाफ़िज़ क़ुरान आहिनि उन जूं दस्तारूं थींदियूं जल्दी जल्दी। ज़िक्र जे दौरान असांजी अखियुनि जा ठार पिरिन जे पार खां हज़रत सिंह फैज़ मोहम्मद फ़कीर रहमतुल्लाह अलैह मुर्शिद सिंह जी दरबार खां साहिबजादा साईं असदुल्लाह सगिन खां असां जे गरीब खाने ते तशरीफ़ वठी आया। बेइंतहा शुक्रगुज़ार आहियूं। ज़िक्र जे दौरान बेइंतहा दरबार लोढ़ो शरीफ मीर साईं जी बिलख़ुसूस ज़ात सां उन जे फ़ुक़रा फ़कीरनि सां बेइंतहा मोहब्बत करण वारा अलहाज फ़कीर मियां अली नवाज खाशकेली दरबार आलिया दौलतपुर फैज़पुर फैज़ हाशमी दरबार खां कुर्ब जा कदम भरे असां जे अंगण ते आया भली कार चऊं था। बेइंतहा शुक्रगुज़ार आहियूं। दरबार आलिया माड़ीपुर शरीफ साईं गुलाम सरवर साईं जेके बेइंतहा हिन आजिज़ सां मोहब्बत ऐं प्यार रखंदा आहिनि उन जा बेइंतहा शुक्रगुज़ार आहियूं। मखदूम मियां पीर फोटल रहमतुल्लाह अलैह सब जो सुभान अल्लाह। उन्हनि जा शहजादा सज्जादा नशीन असां जे हिन गरीब खाने ते ज़िक्र दौरान आया भली कार चऊं था। परे खां पंधड़ा करे दुआ करण वास्ते मखदूम साईं शमसुद्दीन कुरैशी हाशमी मुबारक शरीफ रहीम यार खान खां असां जे हिन गरीब खाने ते दुआ करण आया। उन्हनि खे बि शुक्र गुज़ारियो। उन्हनि जा बिलख़ुसूस अर्ज़ रखंदुसि हिन पिंडाल जे अंदर जेकॾहिं को सैयद सादात आहे साम्हूं स्टेज आहे हिन स्टेज जे तरफ़ हलिया अचनि सैयद सादात मथां वेहनि ऐं आऊं अर्ज़ रखंदुसि जल्दी जल्दी देर न थिए ख़त्म शरीफ पेश कयो साईं जे ख़िदमत में ताकि आख़िरी दुआ थिए ऐं इंतज़ार जूं घड़ियूं पूरियूं थियनि। साजिद साहब खे गुज़ारिश दोस्तों ख़त्म शरीफ जी दुआ हाणे थियण वारी आहे। बस मिनटनि जे अंदर हिन वक़्त में मां ॿिनि टिनि मिनटनि जे लाइ मुख़्तसर हाज़िरी पेश करण जे लाइ मां दावत ॾींदुमि। साईं जन जे साहिबज़ादा जीअं मां राति अर्ज़ कयो हो त जेके तालिबुल इल्म आहिनि मुझी चाहत हुई तो कुछ लफ्ज़ तव्हांजे साम्हूं पंहिंजे दिल जा अहवाल ओरनि। साईं अब्दुल कदीर साहब के पाण अचनि जेके साईं मियां अली मुर्तज़ा साहिबज़ादा आहिनि चंद मिनटनि जे अंदर पंहिंजी हाज़िरी पेश कंदा। ख़िताब नहमदहू व नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। गुलामाने मोहम्मद का जब असूल देखा गुलामाने मोहम्मद का जब असूल देखा अपनी निगाहों में सिर्फ सच्चा रसूल देखा। जब हुस्न था उनका जलवा नुमा जब हुस्न था उनका जलवा नुमा अनवार का आलम क्या होगा। जब हुस्न था उनका जलवा नुमा अनवार का आलम क्या होगा। हर कोई फिदा है बिन देखे दीदार का आलम क्या होगा। सुभान अल्लाह। तमाम संजा मुर्शिद करीम हुजूर क़िबला से शहाबुद्दीन दामत बरकातुन आलिया आई बाबा से हाजी अली मुर्तज़ा दामत बरकातुन आलिया आई स्टेज ते वेठल सईदो सादात उलमा किराम व जमी मुझे महबूब मुर्शिद मीरा जा फकीर अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों अल्लाह पाक पंहिंजे हबीब जे ज़ुल्फ़न मुबारक ऐं चेहरे मुबारक जो हिन आयत में ज़िक्र फरमायो आहे। ए महबूब तुंहिंजे चेहरे जो कसम केड़ो चेहरो जेको चंड का ज्यादा रोशन होयो केड़ो चेहरो जेको साहबा इकरामन जे तारन जे सामो हुंदो हो त साहबा इकराम पंहिंजा घर बार बच्चा हर शे कुर्बान करे सिर्फ हुजूर जी हिक झलकी ॾिसण लाइ बेताब हूंदा हुया। हर वक्त चवंदा हुया त मुंहिंजा मिठा हर वक्त चवंदा हुया त मुंहिंजो पिरी मुखां दूर न थिए। सुभान अल्लाह। जे चेहरे के ॾिसी हज़रत जाबिर बिन सरा फरमाए थो
तो चांडो की रात में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा होया आऊं कदे चंड के दिसा पियो कदे हुजूर पाक के दिसा पो आखिर मु फैसलो कयो त चंड का वधिक मुझे हुजूर हसीन आए इन हुजूर दे हुस्न ता हर शे कुर्बान जान कुर्बान माल कुर्बान जन्नत कुर्बान होर कुर्बान पो के शाखू बाश्क फरमायो आहे यो मुबारक मिड़ई मु गुनहगार खे यार एड़ो मिलियो जो वनी खैर थया जो सुभान अल्लाह। मुबारक मिड़ई मु गुनहगार खे यार एड़ो मिलियो जो वनी खैर थया प्यार मिलंदो मुखे आसरो ई न हो प्यार एड़ो मिलियो जो वनी खैर थया हाणी हारन जी हसरत न दरकारिया हार छाजा प्रीम जो प्री खुद हारवा हार पाए घुमाया रखाया वते हार एड़ो मिलियो जो वनी खैर थया सुभान जो अल्लाह। मुबारक मिड़ई मु गुनहगार खे यार एड़ो मिलियो जो वनी खैर थया सुभान अल्लाह।